नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे खिपरो में ख़बर ॾींदा हलूं त खिपरो में लॉकडाउन की खिलाफ़ वर्जी कंदड़नि खिलाफ़ क्रैकडाउन जारी। खिपरे में हजूम की सूरत में ख़रीदारी करण ऐं रोडनि ते फ्रूट भाॼियुनि जा गाॾा बीहारण ते इंतज़ामिया हरकत में अची वई है। एसी सैयद नासिर शाह, SHO गुलज़ार मरी समेत पुलिस ऐं रेंजर्स के जवाननि कार्रवाई कंदे रोडनि ते बीठल गाॾा ऐं लॉकडाउन दौरान मुफ़ासिलो न करण ऐं हजूम की सूरत में बीहण ते अवाम खे हिदायत कई है। इन मौके ते रोडनि ते रखियल संदल स्टूर पुलिस पंहिंजी तहवील में वठी छॾियनि। अवाम खे हिदायत कई है त मुल्क में कोरोना वायरस जे करे एमरजेंसी लागू है। कोरोना का बचण जो हल सिर्फ एहतियाती तदाबीरन ते अमल करण ऐं पंहिंजे घर में रहण है। स्टोर ते अवेलेबल है। असां स्टॉक जी लिस्टूं वरितियूं आहिनि, उन वटि काफ़ी जेको सामान अवेलेबल है। न बिल्कुलु कोन्हे। असां कल्ह हिकिड़ो रमज़ान जे हिसाब सां लिस्टूं नोटिफाइड थियूं आहिनि ऐं कल्ह खां ई असां उनखे इम्प्लीमेंट करायो आहे। जेकॾहिं का अहिड़ी शिकायत आहे तव्हां असांखे ॿुधायो त उहो प्रॉपर हिकिड़ो नोटिफिकेशन आहे न, त उनमें ईअं आहे त सुबुह जो प्रॉपर नोटिफिकेशन आहे, तव्हां सां शेयर कंदासीं, ठीकु आहे न। उहो तक़रीबन 5 बजे ताईं इहे तव्हांजा दुकान खुलियल रहंदा। 5 बजे ताईं, सुबुह जो 8 बजे खां वठी करे 5 बजे ताईं। ऐं उनमें रश न आहे थियणी, ठीकु आहे न। जेके बि असेंशियल कमोडिटीज़ वारियूं आहिनि उहे खुलियल रहंदियूं। आवाम खे खपे त उहे ई माण्हू वठे, डबल सवारी लाइ न निकिरनि। हिते ॾिसो, अॼु बि असां क्रैकडाउन लाइ निकिता आहियूं। काफ़ी वायलेशन थी आहे। असां काफ़ी दुकान बि सील कया आहिनि। तव्हां ॾिसो था, असां रेड़ी वारा आहिनि, ॾाढी रश लॻाए वेठा आहिनि। इन्हनि खे बि असां खणी छॾियो आहे। ऐं आवाम खे बि खपे त पंहिंजो बि एहतियात कनि। जेकॾहिं को सूदो या को परचेज़ का शइ करणी आहे त सिंगल पर्सन घर मां निकिरे। ही यका 8 जा 10 ॼणा यका था निकिरनि कंहिं न कंहिं बहाने ते, त उहो उनजो ख़्यालु कनि। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।